घोटकी डिप्टी कमिश्नर घोटकी जी हिदायत कश्मीरिन सां यकजहती जो इज़हार करण लाइ कारो ॾींहुं मल्हायो वियो। इन सिलसिले में मुख्तियार कार घोटकी आगा इंसाफ़ अली पठान जी अॻवानी में रैली कढी वई। डिप्टी कमिश्नर घोटकी डॉक्टर सैयद मोहम्मद अली जी हिदायतुनि ते ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि घोटकी मीरपुर ख़ास मीरपुर माथेलो डेहरकी ओबावड़ो ऐं खानगढ़ में कश्मीर ते गैर क़ानूनी कब्ज़े ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ कारो ॾींहुं मल्हायो वियो। इन सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर ऑफिस घोटकी खां मुख्तियार कार घोटकी आगा इंसाफ़ अली पठान जी अॻवानी में रैली कढी वई। रैली में कश्मीरी अवाम सां यकजहती जो इज़हार करण ख़ातिर रेवेन्यू तालीम म्यूनसिपल सिहत सोशल वेलफेयर समेत लाॻापियल खातनि जे अमलदारनि ऐं मुलाज़िमनि समेत वॾी तादाद में शहरीन शिरकत कई। रैली में शरीक माण्हुनि जे हथनि में कारो ॾींहुं कश्मीर जा पेना फ्लैक्स ऐं प्ले कार्ड नुमाया हुआ। इन मौक़े ते शहरीन कश्मीर ते थियल गैर क़ानूनी कब्ज़े जी मज़म्मत कंदे मुतालबो कयो त कश्मीर खे आज़ादु करे कश्मीरी अवाम खे आज़ादी सां जीअण जो हक़ फ़राहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।